सर फरीदाबाद ग्रेड स्टेशन तकरीबन बरसात का वठी मुसलसल बरुन का वठी 3 महीननि खां ग्रेड बंदी बिजली सप्लाई बंदी उन लाइ नवाब सरदार खान जी कोशिश सां ऐं तव्हांजी कोशिश सां हींअर फरीदाबाद ग्रेड स्टेशन तव्हां पंहिंजी तरफ़ां कमु पिया था करायो उन लाइ हवाले सां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिल्कुल एफर्ट्स वरितासीं इन में ऐं उनजा शुक्रगुज़ार आहियां वापदा वारनि जो बि उन्हनि सां तावन कयो जेको असांखां उन्हनि खे तावन सप्लाई खपंदी उन्हनि खे ट्रांसपोर्ट खपंदी उहा असां उन्हनि खे ॾिनीसीं छोकी तमामु इन बोर्ड जे करे रस्ता ख़राबु हुया अञा ताईं फरीदाबाद वारो कट न ठहियो आहे पोइ असां हिननि खे कुबे सैद ख़ान खां रस्तो हुयो उतां असां रस्तो बहाल कराए ऐं वरी उतां असां हिननि खे पंहिंजी ट्रांसपोर्ट ॾिनीसीं जंहिं ज़रिए साईं वारा पंहिंजो सॼो इक्विपमेंट खणी आया आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह ख़ासि कर दावत साहिब जी वॾी महिरबानी कंहिं असां सां ताउन कयो ऐं हितां जा लोकली इंजीनियर साहब SDOs उन्हनि जी वॾी महिनत आहे ऐं अॼु अलाह जे हबीब जी महिरबानी सां इंशाअल्लाह ताला अॼु शाम ताईं इंशाअल्लाह ही ग्रिड ऑन थी वेंदी ऐं दोस्तनि खे सप्लाई शुरू थी वेंदी वापदा जे तरफ़ां इहा आहे त इहो जॉइंट कोशिशुनि सां इहा शइ थी आहे जंहिंमें वापदा जी कोशिशूं हुयूं असांजो ज़ाती इंट्रस्ट इहो हुयो त असांजो इलाइक़ो आहे असांजा ॿाहिरि असांजा दोस्त असांजा महिरबान जेके असांजा वाबस्ता आहिनि उहे तकलीफ़ में हुया। सर जसो जे तव्हांखे जो फरीदाबाद जे मसइलनि ते ऐं ग्रेड स्टेशन जे कहिड़ा बि मसइला आहिनि तव्हां उन मसइले ते हर शइ ते तव्हां शहर जी मालिकी करे जसो जे तव्हांखे नवाब सरदार खान चाणी साहिब महिरबानी।